बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम ही आहे सिंध में। आहियां तव्हांजो मेज़बान एडी कुंबर। नाज़रीन, असीं मौजूदु आहियूं हींअर टाउन कमेटी कंडियारी में। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 26 जून ते जेके इलेक्शन कमीशन पारां इलेक्शन जो ऐलान कयो आहे, उन हवाले सां असां मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल जो जाइज़ो वरितो आहे त जेके बल्दियाती इलेक्शन में जेका गुज़िरियल बल्दियाती इलेक्शन हुई, उन में आवाम खे चूंडियल नुमाइंदनि पारां कहिड़ा फ़ाइदा ॾिना विया, कहिड़ा तरक़ियाती कम थिया, आवाम जो छा राय, इन सॼी शयुनि जो जाइज़ो वठंदासीं ऐं चूंडियल नुमाइंदनि अॻूणनि नुमाइंदनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन हवाले सां कुझु कंडियारी शहर जा असां सां शहरी मौजूदु आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त कंडियारी शहर में कहिड़ा तरक़ियाती कम थिया आहिनि गुज़िरियल वक़्त में। ईंदड़ जेको आहे सो ईंदड़ वक़्त में जेके हींअर चूंडिजी आया आहिनि चेयरमैन वाइस चेयरमैन, उन्हनि मां तव्हांखे कहिड़ियूं उमेदूं कहिड़ी तवक़ा रखो था। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंडियारी ज़िले सांगड़ जो वॾी आबादी रखंदड़ शहर आहे। 3 वार्डनि ते मुश्तमिल आहे कंडियारी शहर, जिते पीपल्स पार्टी जा उमेदवार बिना मुक़ाबले जेके आहिनि से हिन इलेक्शन में कामयाबु थिया आहिनि। उन्हनि जे साम्हूं कंहिं बि पार्टी जे उमेदवार या आज़ादु उमेदवार फार्म न भरायो आहे। उनखां अलावा कंडियारी जेका टाउन कमेटी आहे, उहो गुज़िरियल केतिरनि ई वक़्तनि ते बल्दियाती इलेक्शन में बिना मुक़ाबले कामयाबु थींदी रही आहे। उन हवाले सां अचो त कंडियारी वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं कंडियारी जे चूंडियल नुमाइंदनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। कंडियारी जेका आहे सा बल्दियाती इलेक्शन में सदाईं बिना मुक़ाबले उमेदवार कामयाबु थींदा रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जे उमेदवारनि जे साम्हूं कंहिं बि फार्म न भराया आहिनि। असां सां शहरी हितां जा मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त कंडियारी शहर में केतिरा दफ़ा जेके आहिनि से अनपोद आहे। कंडियारी में कंडियारी आवाम जेका आहे सा हितां जी वसाण बिरादरी खे चाहे थी तरक़ियाती कम गुज़िरियल जेके वक़्त में जेके चूंडियल हुआ चेयरमैन वाइस चेयरमैन, उन्हनि कहिड़ा कम कया, माण्हू केतिरा ख़ुशि आहिनि उन में। सर, ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका टाउन कमेटी कंडियारी आहे बेसिकली आहे ईअं सम्झो त पीपल पार्टीअ जी ऐं स्पेशली वसाण बिरादरीअ जी। त सियासी हवाले सां वसाण बिरादरी जंहिं बि पार्टीअ में हूंदी उहा सम्झो त उहा पार्टी विन कंदी। उनजे करे हिते वसाण बिरादरी जो वोट आहे, वसाण खान बहादुर जो ई ॻोठु आहे, वोट उन्हनि जो आहे। उनजे करे हिते जेको आहे हीअ जेका टाउन कमेटी आहे उहा हमेशह अनअपोज़िट ईंदी आहे। हिन जे साम्हूं को उमेदवार इन करे बि नथो अचे त हुनजो को हिते वोटर आहे ई कोन। त उनजे करे हीअ जेका अनअपोज़िट ईंदी आहे। तरक़ियाती हवाले सां कम बेसिकली जेका जेको लास्ट टेन्यूअर हुयो उन में सुठा कम थिया आहिनि। जेके कंडियारी जा जेके रोड रस्ता, जेके शहर जूं गलियूं हुयूं उहे पकियूं थियूं, नालियूं पकियूं थियूं, उहे तरक़ियाती हवालनि सां कम सुठा थिया। बाक़ी जेका स्पेशली खोट आहे उहा सिविल हॉस्पिटल में जेका आहे सा एम्बुलेंस जी खोट आहे। फायर ब्रिगेडियर पक्स गिरदारी में कोन्हे। जेकॾहिं किथे का पूरी हिन तालके में किथे का बाहि लॻी थी वञे ख़ुदा न ख़ास्ता, त जेको आहे सो उते फायर ब्रिगेड नथी पुॼे, जंहिंजे करे उहो वॾो लॉस थिए थो। तइलीम जे हवाले सां न्याणियुनि जो स्कूल जेको आहे स्पेशली उते टीचर्स जेके आहिनि से न आहिनि। असीं कोशिशि कंदासूं, वसाण बिरादरी खे बि अपील कंदासूं ऐं स्पेशली हायर अथॉरिटी खे बि अपील कंदासूं त महिरबानी करे जेको न्याणियुनि जो स्कूल आहे, हाई स्कूल आहे, उते जेके आहिनि से टीचर्स प्रोवाइड कयो वञनि ऐं न्याणियुनि खे जेका तबाह थियल तइलीम आहे उनखे जेको आहे अॻिभरो कयो वञे। हींअर जेके अनपोज़ उमेदवार आहिनि, इन मां कहिड़ी तवक़ा रखो था? उमेदु रखूं था, अॻे बि इहे ई उमेदवार हुआ, अॻे चङा कम कया आहिनि। हींअर अञा बहितरी जी उमेदु रखूं था त अॻे खां वधीक जेको आहे सो कम सुठा थींदा, अॻे खां वधीक तरक़ियाती कम थींदा। हीअ मैसेज असांजो उन्हनि ताईं इहो ख़ुशूसी तव्हां आवाज़ TV वारनि जी तवसुल सां पहुचे त जेका असांजी न्याणियुनि जी तइलीम तबाह आहे उन हवाले सां थोरो उन ते सोचो वञे। इमरान साहब, वसाण साहब चेयरमैन वाइस चेयरमैन जेको निसार वसाण साहब पहिरीं तमामु बहितरीनु कंडियारी शहर में कमु कराया आहिनि ऐं तारीख़ी कमु कराया आहिनि। हमेशह सदाईं वसाण साहब जेके आहिनि बिना मुक़ाबले चूंडिया आहिनि। हाणे जे मौजूदा जेके आहिनि इमरान साहब चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ज़ीशान साहब वसाण साहब, असांखे उमेद आहे त इंशाअल्लाह ही वधि में वधि कमु कराईंदा, तरक़ियाती कमु कराईंदा ऐं तारीख़ी कमु कराईंदा। कंडियारी शहर में असुली मसइला कहिड़ा आहिनि? सही कंडियारी शहर में को अहिड़ा मसइला कोन्हे। अमन मान शहर आहे, तमामु बहितरीनु शहर आहे। वसाण जे हिते माना बिल्कुलु नज़र आहे ऐं तमामु बहितरीनु शहर में कमुकार मसइला अमन पुरसुकून वारो शहर आहे। माना उमेद आहे शहर में सफ़ाई जे हवाले सां, सिहत जे हवाले सां, तइलीम जे हवाले सां इहे सहूलियतूं आहिनि आवाम खे? सिहत तमामु बहितरीनु आहे। रूरल सेंटर कंडियारी में तमामु डॉक्टर सुठा आहिनि, अमलो सुठो कमु करे पियो ऐं उन खां पोइ जेको हाई स्कूल में सुठा टीचर आहिनि जेके तमामु बहितरीनु नमूने सां पंहिंजो किरदारु अदा करे। साईं, फायर ब्रिगेड जी बि असांखे तमामु ज़रूरत आहे ऐं एम्बुलेंस जी बि ज़रूरत आहे। असां बाहि लॻे थी, फायर ब्रिगेड जा अचे, जाम नवाज़ अली खां जा अचे सांगड़ खां, लाज़मी हुनखे टाइम लॻंदो आहे, पोइ हिन करे वधीक नुक़सानु थी वेंदो आहे। हलियो एम्बुलेंस असां वटि कंडियारी में आहे ई कोन का, माशाल्लाह एतिरी जेका आबादी आहे कंडियारी में उन हिसाब सां एम्बुलेंस हिते कंडियारी में न आहे। ॿियो अलहमदिल्ला हींअर बल्दियाती इलेक्शन थी आहे, हिन में वाइस चेयरमैन चूंडिया आहिनि मोहम्मद हाशिम ऐं चेयरमैन पंहिंजो इमरान फहद वसाण साहब, ऐं इंशाअल्लाह उमेद आहे कमु कराईंदा।
ऐं पहिरीं अॻु में जेके चूंडियल नुमाइंदा उन्हनि कहिड़ा कमकार कराए शहर में? अलहमदिल्ला तव्हां गली गली घुमी ॾिसो VVIP शहर जा रोड वोड रस्ता ठाहिया आहिनि ऐं इनशाला हींअर बि कमु थींदा, नालियूं बि ठहियूं आहिनि हींअर अलहमदिल्ला का बि असांखे कंडियारी शहर में दिक़त न आहे। वसाण साहिबनि जी तमामु महिरबानी। पीअण जे हवाले सां साफ़ पाणी आहे शहर जी में? हा, उहो अलहमदिल्ला साफ़ पाणी आहे कंडियारी में। नाज़रीन, असीं मौजूदु आहियूं ॻोठ अल्लाह ॾिनो ख़ासकेली यूनियन काउंसिल बोबी में। हिन ॻोठ जी 150 जे लॻभॻि आबादी आहे। ख़ासकेली बिरादरी समेत मेंगवाड़ बिरादरी ऐं ॿियूं केतिरियूं क़ौमूं रहनि थियूं, मगर गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी हिन ॻोठ में को बि तरक़ियाती कमु न थियो आहे। न रोड आहे, न रस्तो आहे, न स्कूल आहे, कंहिं बि क़िस्म जी बुनियादी सहूलियत हिन ॻोठाणनि खे कोन्हे। पीअण जो पाणी बि हिन ॻोठ में कोन्हे। हिन ॻोठ जी आबादी वॾी आहे। हिन ॻोठ जा ॻोठाणा जेके मासूम ॿार आहिनि उहे तइलीम हासिलु करण जे लाइ बि हितां खां दिलशाख तक़रीबन 8 खां 10 किलोमीटर आहे, पंधु करे वेंदा आहिनि। ऐं हिन ॻोठ में जॾहिं बरसाति ईंदी आहे त हीउ ॻोठ सदाईं पाणी जी लपेट में अची वेंदो आहे। हितां जा ॻोठाणा जेके आहिनि से उहे ॿोॾि मुतासिरीन थी वीचारा रोड उनजे कपनि ऐं बंधनि ते वेही पंहिंजो गुज़ारो कंदा आहिनि। उन हवाले सां अॻोणो वाइस चेयरमैन ही उमेदवार आहे। अॻु में फंक्शनल मुस्लिम लीग जे प्लेटफार्म तां वाइस चेयरमैन बीठो, हींअर असां सां मौजूदु आहे इरशाद ख़ासकेली तव्हांजो ॻोठ जो मोहदिद आहे ऐं फंक्शनल मुस्लिम लीग तरफ़ां जेको आहे सो यूनियन काउंसिल बोबी ते हींअर बि वाइस चेयरमैन जे लाइ नामज़द आहे उमेदवार तौरु। साईं खां पुछंदासीं, साईं छो कोन तव्हांजे ॻोठ में कमु थिए? केतिरी आबादी आहे हिन ॻोठ जी? से हिन ॻोठ जो आहे घटि में घटि 150 खां मथे घर आहिनि ऐं वोट असांजो वोट 300 वोट आहे असांजो तक़रीबन अॻे वारे असां वाइस चेयरमैन हुआसीं, अपोज़िशन में हुआसीं, हुकूमत में कोन हुआसीं। हींअर बि इनशाला कोशिशि कंदासीं। पोइ अॻियां पीपल्स पार्टी आहे बि जेको थियो, पर असांखे तक़रीबन असांजी फंक्शन लीग बि 47 साल जेको आहे सो वजूद में रही। उन में त असांजे वक़्त में कमु कोन्ह थियो, तॾहिं खां करे ॻोठ तमामु क़दीमी ॻोठ आहे। न को रस्तो आहे, न गटर लाइन आहे, न कोई को स्कूल आहे असांजे ॻोठ में। ऐं असां तव्हां ॾिसो सघो था हीउ रस्तो एॾो हेठि आहे त 3 फुट पाणी ॿोॾि में बीह थो वञे। हितां को गुज़ारे वञे थो तॾहिं बि असांजा बीमार थिए थो, उनखे बि जे पुठनि ते या गॾु गाॾी ते या डांस बैलगाॾी ते कढी ॿाहिरि वञूं था। बाक़ी रस्तो असांखे को बि सुख न वियो आहे। नाज़रीन, ॻोठ अल्लाह ॾिनो ख़ासकेली में हितां जो अॻोणो काउंसलर पीपल्स पार्टी जे टिकट तां खटियो आहे ऐं हींअर जेको आहे सो उमेदवार आज़ाद तौर तां बीठो आहे। हुनखां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। अदर छो कोन पिया तव्हांजे ॻोठ में कमु थियनि? कहिड़ा मसइला आहिनि हिन ॻोठ जा? असांजो ॻोठ ही तक़रीबन 1931 खां आबाद आहे। ॻोठ लाणो ख़ासकेली पुराणो क़दीम ॻोठ आहे ऐं असां बुनियादी पीपल्स पार्टी में रहिया आहियूं शुरू खां वठी। हिन खां पहिरियां बि मुशरफ वारे टाइम में मुंहिंजो वालिद साहिबु हिन जेको सो वार्ड जा काउंसलर हुयो। उन खां पोइ गुज़िरियल जेको इलेक्शन हुई उन में मां हिते जेको सो काउंसलर रहियो आहियां, पर कम असांजा के बि न पिया थियनि। वजह ख़बर न आहे छा आहे। पार्टी क़यादत ताईं असां जेको सो ज़िले सदर अली हसन इंगोर जो साहिबु आहे, जनरल सेक्रेटरी आहे जहांगीर जुने जो साहिबु आहे, असांजी MN आहे शाहजहां मरी आहे, जाम साहिबु आहे। असां हली हली पंहिंजो जेको सो जुतियूं घुसाए छॾियूं आहिनि, मगर कमुकार को बि न पियो थिए। तव्हां गुज़िरियल वक़्त में काउंसलर रहियो, तव्हांजे चेयरमैन खे बजट मिलंदी रहे, उन चेयरमैन छा कया पंहिंजे वक़्त में? जेको गुज़िरियल वक़्तु हो बल्दियाती इलेक्शन में जॾहिं पीपल्स पार्टी खटे आई, हितां सदाईं फंक्शनल लीग खटींदी हुई, पहिरियों ई दफ़ा पीपल्स पार्टी खटी, पोइ हुन चेयरमैन छा कयो? हुनखे तव्हां शिकायतूं कयूं तव्हांजे ॻोठ जे हवाले? बिल्कुलु असां शिकायतूं कयूं ऐं जेको सो मीडिया ते बि तव्हां ॾिठो हूंदो, असां जेको सो जाम जेको सो हिननि खे कयो ऐं पार्टी क़यादत खे चयो बार नोटिस वठो हिननि जे ख़िलाफ़। असांजे जेके के बि कमुकार कोन पिया कनि। फ़िलहाल चेयरमैन जे त पोइ बि असांखे जेके हुन हथ में जेके शयूं हुयूं, नलका हुया या सिलाई मशीन हुयूं, कुझु उहे असांखे ॾिनई। बाक़ी सोलर रस्तियूं वग़ैरह छा उहे असांखे के बि कोन ॾिनियूं हुयूं। कहिड़ियूं सहूलियतूं कोन ॻोठ में? ॻोठ में तव्हां ॾिसो का बि बुनियादी सहूलियत कोन्हे का, न रोड आहे, न स्कूल आहे, न सिहत जे हवाले सां का अस्पताल वग़ैरह आहे। का बि बुनियादी सहूलियत जेका कोन्हे का। सही आहे? पाणी त ॿाड़ो आहे, खारो पाणी आहे हिते, ऐं जंहिंजे करे जेको तकलीफ़ आहे असांखे। ऐं पाणी तमामु जेको जर जो जेको आहे उहो ख़राबु आहे हिते जो। हींअर तव्हां आज़ाद उमेदवार तौरु बीठा आहियो, कहिड़ो वचन खणी लथा आहियो मैदान में? असां इहे ई लिंता त असांजे जेके सो कमुकार कोन पिया थियनि, पंहिंजे बुनियादी मसइलनि जे लाइ असां जेको सो आज़ाद ते बीठा हुआसीं। ऐं उन खां बाद में जेको सो मूंखे हुते कमिटमेंट थी असांजी पार्टी जेको सो अॻुवाण औरंगज़ेब मरी साहिबु, उन जेको चयो त तव्हांजा जेके मसइला हाणे हल कयूं था, ऐं मूंखे आज़ाद उमेदवार तव्हां जेको सो हथु खणाए वियो हलियो कमिटमेंट करे त तव्हां जेको सो पहिरियां जे वार्ड ते हुयो उन वार्ड ते वञी रहियो कमु कयो। असां उन ते वार्ड लाइ आयासीं, मगर उहो वार्ड बि जेको सो मूंखे न ॾिनो वियो, टिकट मूंखे न ॾिनी वई। ऐं उन खां बाद में जेको सो मां वार्ड ते आज़ाद ते आयुसि। पोइ असांजो पाड़े जो आहे माशूक चांडियो साहिबु, तो उहो असांजे क़ाबिल इज़त आहे, असांखे मजबूरी हुनजी। पोइ उन जेको सो कमिटमेंट कई आहे तव्हांजा कम जेके आहिनि उहे थींदा, ऐं पार्टी क़यादत सां ॻाल्हायां थो। ऐं असां वरी बहितर सम्झोसीं त असां पार्टी खे नुक़सानु न ॾियूं
ऐं हिते ई रहूं त बहितर आहे। इंशाअल्लाह उमेद रखूं था असांजा कमकार थींदा। नाज़रीन, ॻोठ अल्लाह रिनो ख़ासि केली में असीं मौजूदु आहियूं। पीरसन है तव्हांजो ॻोठाणो असां सां मौजूदु आहे। चाचा, हिन ॻोठ में न रोड आहे, न रस्तो आहे, न स्कूल आहे। इलेक्शन जो टाइम आहे, बल्दियाती इलेक्शन में पोएं दफ़े पीपल्स पार्टी खटी आहे। पोएं चेयरमैन कहिड़ा कम कया को ॻोठ जो को तव्हांजो? बि असांजो कमु कोन थियो आहे। रुगो कूड़ा ॾटा ॾेई असांखां वोट वठी विया। हिन घुमरे असां ते दॿा विधो अथनि त तव्हांखे सभु कुझु ॾिना, रुगो कूड़ हणनि था। असांखे कुझु कोन मिलियो आहे। तव्हांजे अखियुनि अॻियां आहे, का शइ असांखे कोन मिली आहे। कहिड़ियूं सहूलियतूं कोन्हनि? कहिड़ी का बि सहूलियत? सहूलियत कान्हे। न स्कूल आहे असां वटि, न इस्पताल आहे, न असां वटि रोड आहे, न रस्तो आहे। असां ॿार बच्चो बीमार थिए थो, हेॾो पाणी चेल जेॾो बीहे थो, असां मुश्किलात सां उन्हनि खे कुल्हे ते खणी ॿाहिरि निकिरूं था। पोइ तव्हां हींअर वोट वरी पीपल्स पार्टी खे कंदव? पीपल्स पार्टी खे असांजो वोट जो इनकार आहे। अच्छा। असां वोट हाणे पीपल्स पार्टी त ठहियो, पर कंहिं पार्टी खे कोन ॾींदासीं। कंहिं पार्टी असांखे सहूलियत कोन ॾिनी आहे। असांजी अछी ॾाढी थी आहे, रुगो ॾटनि ते वोट ॾिना आहिनि। घणी आबादी आहे हिन ॻोठ जी? कहिड़ियूं क़ौमूं 100 रहंदियूं? ॻोठ खां मथे असांजी आबादी आहे। असां वटि 3 क़ौमूं रहनि थियूं। पोइ तव्हां चूंडियल नुमाइंदा MN MP खे भला चयो? असां वटि अचनि था, कसम कूड़ा खणनि था। त असां ईंदासीं बसि महीने खां पोइ असांखे वोटनि में चूंडियो, महीने खां पोइ असां ईंदासीं, तव्हांखे सभु कुझु सहूलियत ॾींदासीं। नाज़रीन, त टाइम थियो आहे शॉर्ट ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वरी मिलूं था, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, असीं मौजूदु आहियूं यूनियन काउंसिल सेठार पीर तालके सांगड़ जी यूनियन काउंसिल आहे। वॾी आबादी रखंदड़ यूनियन काउंसिल आहे। हिते जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में बि असां जाइज़ो वरितो आहे त बल्दियाती इलेक्शन जेका गुज़िरियल मकानी चूंडूं हुयूं, उन में आवाम जा जेके चूंडियल नुमाइंदा आवाम मुंतख़िब कया, चेयरमैन, वाइस चेयरमैन, काउंसलर, उन्हनि कहिड़ा कमु कया। उन खां अलावा माइनॉरिटी जा जेके हिते वॾा ॻोठ आहिनि, माइनॉरिटी जे हवाले सां असां सां मौजूदु आहे अॻूणो काउंसलर शेवक राम। असीं उनखां पुछंदासीं त शेवक, अॻूणी जेका इलेक्शन हुई, अॻु में तव्हांखे माण्हुनि मुंतख़िब करे जेको आहे सो चेयरमैन, वाइस चेयरमैन, काउंसलर तव्हां रहियो। तव्हां कहिड़ा आवाम जा कमु कया? माइनॉरिटी जा यूनियन काउंसिल में केतिरा कम थिया? बिल्कुलु, असां माइनॉरिटी जा यूनियन काउंसिल में माइनॉरिटी खां सवा बि असां आवाम जी ख़िदमत कईसीं। पर माइनॉरिटी असां यूनियन काउंसिल में कमु कयासीं। सिलाई मशीन वञणु, नलका आहिनि, या जेके बि सोलर प्लानूं, CC ब्लॉक जेके मिलिया, असां माइनॉरिटी ताईं या आवाम जेका बि आहे, लाज़मी कोन त माइनॉरिटी आहे, जेका बि आहे सभिनी सां गॾियल असां उन्हनि खे स्कीमूं उहे ॾिनियूं आहिनि। तव्हां माइनॉरिटी जा काउंसलर हो, उन करे तव्हां खां पुछा त माइनॉरिटी जी आबादी बि वधीक आहे न? जी जी, बिल्कुलु आबादी वधीक आहे, पर माना असां माइनॉरिटी सां गॾु सभिनी जो कमु कयोसीं। लाज़मी कोन त माइनॉरिटी जो कयूं, माइनॉरिटी जो असां कयोसीं, सभिनी जो कयोसीं। ऐं उन खां सवा बि असां ॿियो बि घणेई एतिरा न CC ॾिनियूंसीं, सभु कमु ॾिनासीं। ऐं इहो असांजी संधी बिरादर, असां माइनॉरिटी जे संधा माण्हू चवनि था त इहो असांजो 50 सालनि में फस्ट टाइम थियो आहे। 50 सालनि में इहो पहिरियों चकर थियो आहे जो 50 साल ताईं असां हिते ग़ुलामी में रहियासीं। 50 साल ताईं जेके आहिनि न, अलाए कहिड़ा आया हुक्मरान, कीअं आहिनि, छा आहे, सॼो फंड हड़प करे विया। हींअर पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में इहो असांखे फस्ट टाइम आवाम जी ख़िदमत जो मौक़ो मिलियो ऐं असां कई आहे। 50 साल में फस्ट टाइम असां आवाम जी ख़िदमत कई आहे। असीं मौजूदु आहियूं टाउन कमेटी पेरूमल जे वार्ड 1 में। हिते जेको आहे सो अॻु में बि सेठ किशन चंद पारवाणी तरफ़ां मुंतख़िब जेके नुमाइंदा हुआ, चेयरमैन, वाइस चेयरमैन, आज़ाद पैनल ते उहे खटे आया हुआ। ऐं शहर में कहिड़ा कमकार थिया आहिनि? हिते पेरूमल शहर में माइनॉरिटी जी वॾी आबादी आहे। मेंगवाड़ जेके बिरादरी आहे, उन जी 6 खां 7 हज़ार आबादी आहे शहर में। असां सां मेंगवाड़ बिरादरी जो नौजवान मौजूदु आहे, उन खां पुछंदासीं त गुज़िरियल 10 ओवर में केतिरा कम थिया आहिनि शहर में? तव्हांजे पाड़नि में के कमकार थिया आहिनि शहर में? हाँ, कम कुछ थिया आहिनि, कुझु कम रहियल बि आहिनि। सफ़ाई जे हवाले सां चवंदो त सफ़ाई हींअर बिल्कुलु न आहे, बिल्कुलु ई न आयली आहे टाउन कमेटी वारनि जी, जेको सफ़ाई न आहे। ऐं बाक़ी ॿी ॻाल्हि त पंहिंजो तव्हांजे इलाइक़े में शहर जा मेंगवाड़ जा पाड़ा घणा आहिनि? साईं, असांजे मेघवाड़नि जा 5 खां 6 पाड़ा आहिनि। असांजी तक़रीबन मेघवाड़ जी आबादी 6 खां 7 हज़ार आबादी आहे असांजे मेघवाड़नि जी। उन मेंगवाड़ बिरादरी जे जेके टोटल जेके पाड़ा आहिनि, उन में केतिरा कम थिया गुज़िरियल वक़्त में? गुज़िरियल वक़्त में कुझु जेके असांजा पाड़ा हुआ, वार्ड 1 में बि कमु थियो, वार्ड 2 ॾे कुझु रहियल बि आहिनि कमु। परते जेके मिसाल हिकिड़ो ग़रीबाबाद आहे, कारखाने ॾे कुझु कमु रहियल आहिनि, कुझु कमु थिया आहिनि। नालियुनि जो जेके शहर में ड्रेनेज सिस्टम आहे, उहो अञा ताईं हाणे पूरो लॻो पियो आहे। शहर जो पाणी रोडनि ते उछले थो। नालियूं वालियूं या ड्रेनेज जे हवाले सां कुझु शहर में कमु थियो? जैसे ड्रेनेज जे हवाले सां त हाणे कमु थियनि था, त पोइ तव्हांजे अॻियां आहे किचिरो, ऐं जेके बरसाति थोरी पवे थी त रोड ते पाणी बीह थो रहे। तरक़ियाती कम त हुननि कराया थोरा घणा,
पर हाणे जेको बलदियाती इलेक्शन थिए पई इन में जेको पेरूमल जो नुमाइंदो चूंडियो अथनि उन में असांखे तवक आहे त इंशाअल्लाह ताला उहो तरक़ियाती कम सुठा कराईंदो। अॻे वक़्त में कहिड़ा कम थिया आहिनि शहर में? शहर में कुझु थिया आहिनि कुझु कोन बि थिया आहिनि। सफ़ाई सुथराई आहे शहर में? सफ़ाई सुथराई जो निज़ाम सही न आहे। पीअण जो पाणी पीअण जे में बि कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते अचे थो की जिते कोन थो अचे। इन जे लाइ लोकल बोर्ड वारनि खे असांजी अपील आहे त पाणी जो निज़ाम शहरी माण्हुनि जे लाइ तमामु सुठो रखनि ऐं साफ़ु सुठो रखनि। ऐं टाउन कमेटी वारनि खे इहा असांजी अपील आहे त वाटर सप्लाई जे तलावनि ते जेको आहे सो नज़र रखनि ऐं पाणी सुठो माण्हुनि खे ॾियनि त भलाई जी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। ऐं मौजूदा जेका हाणे इलेक्शन थिए पई इन में जेको असांजो पेरूमल जो नुमाइंदो चूंडियो अथनि तमामु सुठो उन में तवका असांजी त माशाअल्लाह कम वारो माण्हू आहे, कमु भलो कंदो। अॻे जेको चेयरमैन हो उन कहिड़ा कम कराया? शहर जूं नालियूं गटर उहे सभु ख़राबु लॻा पिया आहिनि, शहर जो निज़ाम त ख़राबु आहे, कहिड़ा कम उन कराया? उन कुझु कम कराए जीअं त हाणे गलियूं आहिनि उहे कुझु उन करायूं, कुझु पुलियूं करायईं, कुझु उन खां न बि थियूं। पेरूमल शहर में कहिड़ा कम थिया आहिनि उन हवाले सां हींअर जेको आहे सो आज़ादु उम्मीदवार तौरु मुखी भवनदास कोहिस्तानी चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन तौरु मोहन मेंगवाड़ लथल मैदान ते 15 खां 20,000 जी आबादी। हींअर जेका हिन वक़्तु पोजीशन आहे शहर में सफ़ाई जो निज़ाम नाक़स आहे, शहर में गंदगी जा ढेर आहिनि, उन हवाले सां कहिड़ी तवक खणी तव्हां निकिता आहियो शहरनि जे लाइ? साईं असां शहरनि जे लाइ बिल्कुलु हिकु तमामु सुठी सोच करे निकिता आहियूं। हींअर जेका असीं हिन टाइम ते शहर जी पोज़ीशन ॾिसूं पिया माना सम्झो सफ़ा अहिड़ी पोज़ीशन आहे त माना सम्झो शहर में माण्हू हली बि कोन थो सघे। हींअर नालियुनि जी तव्हां पोज़ीशन ॾिसो, नालियूं मुकमिल बंदि। हींअर जेके बि टाउन ऑफिसर वेठा हुआ एॾियूं बजट आहे, को बि शहर में तरक़ियाती कमु न थियो आहे। इंशाअल्लाह ताला अलाह ते रखी असांजी इहा ई उमेदु आहे त असां खटे ईंदासीं ऐं शहर जी बाक़ाइदे सुठे नमूने जेके बि तरक़ियाती कम जिन जूं ज़रूरतूं हुजनि, चाहे हिंदू हुजनि चाहे मुस्लमान हुजे, इंसान ज़ात जी ख़िदमत करणी आहे। ईंदासीं बाक़ाइदे सभिनी दोस्तनि संगत भाइरनि सां गॾिजी शहर वारनि खे हिक ॿिए सां गॾु वठी हलंदासीं ऐं हिक ॿिए जे सलाह मशवरे ते बाक़ाइदे कम थींदा। गुज़िरियल वक़्त में किशन चंद पारवाणी तरफ़ां जेके नामज़द उम्मीदवार आहे उन्हनि कामयाबी हासिल कई। गुज़िरियल वक़्त में केतिरो कमु थियो, केतिरियूं एनआईटियूं थियूं? गुज़िरियल साल में काफ़ी एनआईटियूं थी हुयूं। पछाड़ी कुझु अहिड़ा मसइला हुआ जंहिंजे करे हिननि पंहिंजूं जेके बि हिननि जा बजट हुआ पंहिंजा टाउन में बाक़ाइदे पेमेंट बि पई हुई। जेका पेमेंट हुई हिननि का बि हिननि अहिड़ो को ग़लति कमु को बि कोन कयो। पेमेंट पछाड़ी जेका भई विया असांजा जेके उम्मीदवार हुआ उहे जंहिंमें टाउन लही विया सीटुनि तां, त उनखां पोइ जेके टाउन ऑफिसर आयो केरु बि आयो उनखे घटि में घटि ही 1.5 करोड़ उन टाइम ते बजट ॾेई विया। 1.5 करोड़ में असीं ॾिसूं था त मुंहिंजे सम्झ में को बि उन में कमु कोन थियो आहे। ख़बर न आहे केॾां पैसा विया, छा थियो, उनजी का बि जांच पड़ताल न। मौजूदु आहियूं ॻोठ जामंदो मरी में यूनियन काउंसिल बोबी में मकानी इलेक्शन जे हवाले सां जेके सरगर्मियूं शुरू थियूं आहिनि इलेक्शन जी, उन में आवाम खे हिननि कहिड़ा चूंडियल नुमाइंदनि फ़ाइदा ॾिना उन हवाले सां हींअर नौजवान अॻुवान आहे पीपल्स पार्टी जो ऐं ज़िले काउंसिल मेंबर यूनियन काउंसिल बोबी ते मुंतख़िब आहे, नामज़द आहे, उन टिकेट बि वरिती आहे। उनखां पुछंदासीं त बल्दियाती इलेक्शन में गुज़िरियल वक़्त में जेके माण्हुनि जा कमकार केतिरा थिया आहिनि, आवाम तव्हांखे केतिरो वोट ॾिए पई ऐं कहिड़ा जज़्बा खणी तव्हां हींअर मैदान में लथा आहियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त तव्हां ॾिसो पिया हींअर इलेक्शन सरगर्मियूं स्टार्ट आहिनि ऐं उन हवाले सां असां पंहिंजो जज़्बा खणी नौजवान क़यादत खे पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻे बि मौक़ो ॾिनो आहे, हींअर बि असांखे मौक़ो ॾिनो वियो आहे। इंशाअल्लाह ताला असांजनि चूंडियल नुमाइंदनि अॻे बि ख़िदमतूं आवाम जूं कयूं आहिनि। इंशाअल्लाह ताला असां बि अवामी ख़िदमतूं कयूं आहिनि ऐं अॻिते बि कंदा रहंदासीं। बाक़ी असां हींअर आवाम ॾे विया आहियूं, कुझु कम किन जा थिया बि आहिनि, कुझु कोन बि थिया आहिनि। बाक़ी इंशाअल्लाह ताला अक्सर करे असां पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि MPA में हिननि अदी शाज़ी आता मरी, जाम साहब, शबीर अली खान वारनि तमामु कमु कया आहिनि। असांखे इंशाअल्लाह ताला सुठी मोट पई मिले। यूनियन काउंसिल बोबी में कहिड़ा वॾा मसाइला आहिनि जेके दरपेश आहिनि तइलीम जे हवाले सां, सिहत जे हवाले सां, पीअण जे पाणी जे हवाले सां? पीअण जे पाणी जे हवाले सां त बिल्कुलु मसइला आहिनि, छो जो असां जंहिं वटि बि हींअर वञूं पिया उन्हनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं इहे ई आहिनि त साईं असांखे ॿियो न, असांखे पाणी वारा तलाउ ॾियो। ऐं तालीम जो भला चलो माण्हू अफोर्ड करे थो, 2 किलोमीटर 3 किलोमीटर ते पंहिंजो थियो थो स्कूल जो थियो थो वञे, 2 किलोमीटर 3 किलोमीटर ते स्कूल जो माण्हू अफोर्ड करे थो वञे।
कुझु शइ हिकिड़े ॻोठ में आहे त ॿिए ॻोठ में कोन्हे। पाणी जी असां वटि हिते यूनियन काउंसिल में ॾाढी किल्लत आहे। नादरीन, यूनियन काउंसिल ॿोबी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो बि असां जाइज़ो वरितो आहे। गुज़िरियल जेका बल्दियाती इलेक्शन हुई उन में जेके चूंडियल उमेदवार आहे उन वक़्त जा उन्हनि कहिड़ा कम कया, उन्हनि माण्हुनि जा तव्हां वीचार ॿुधाइनि। अॻूणो ज़िले काउंसिल मेंबर ऐं पीपल्स पार्टी अॻवान मुरीद ख़ान मरी असां सां मौजूदु आहे ऐं साईं हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। बल्दियाती इलेक्शन 26 जून ते आहे, तव्हां ज़िले काउंसिल जा मेंबर अॻु में रहिया आहियो। हिन तक में हिन यूनियन काउंसिल में आवाम जा वधीक कहिड़ा मसइला आहिनि ऐं पोएं दौर में कहिड़ा तव्हां मसइला हल कराया आहिनि? हाणे आवाम केतिरो चाहे थी पीपल्स पार्टी खे वोट कंदी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा आउं ज़िले काउंसिल जो मेंबर रहियो आहियां ऐं जेको हींअर बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां जेको तव्हांजो सुवालु आहे उन में इहो आहे त जेके ज़िले काउंसिल जो जेका बजट हुई उन में जेतिरो कमु असांखे करणु घुरिबो, छो त कमु तमामु घणो रहियल हुयो। हिकिड़ी नई यूसी ठही, उन में एतिरो असां कमु न करे सघियासीं, पर इहा आहे उमेदु आहे त उन खां पोइ जॾहिं 2018 में अदी शाज़िया अता मरी साहिबा MNA चूंडी असांजे तक तां फस्ट टाइम असांजो जेको आहे तक उन में शामिलु थियो। असांजो जेके यूनियन काउंसिलूं उन में काफ़ी कमु थिया आहिनि। तक़रीबन 7 खां 8 किलोमीटर रोड जेको आहे ठहियो आहे, पको रोड, कारपेट रोड ठहियो आहे ऐं ॿियूं मोरियूं आहिनि, कुझु तलाउ मिलिया आहिनि। कमु त माशाल्लाह सुठो थियो आहे यूसी ॿोबी में ऐं इंशाल्लाह असांखे वरी बि उमेदु अवाम में ई आहे। असांखे अवाम में वेंदासीं ऐं अवाम असांखे इंशाल्लाह भरपूर वोट ॾींदी। वोट इंशाल्लाह पीपल्स पार्टी खे मिलंदो, बिल्कुलु इंशाल्लाह मिलंदो ऐं असांखे वॾी उमेदु आहे अवाम में, छो सभ खां वॾी ताक़त अवाम आहे। हींअर यूनियन काउंसिल में कहिड़ा मसइला आहिनि, वॾा मसइला अवामी? अदा मसइला जेको न वॾे बिल्कुलु उन हवाले सां सॼे यूनियन काउंसिल में फ़क़ति हिकिड़ो सिहत जो हेल्थ यूनिट आहे, बेसिक हेल्थ यूनिट फ़क़ति हिकिड़ो आहे जेको बसी में आहे ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूल फ़क़ति पूरी यूसी में 6 देहुनि में 2 स्कूल आहिनि, फ़क़ति 2 स्कूल गर्ल्स प्राइमरी स्कूल। सो प्राइमरी उहे आहिनि तइलीम, ख़ासि करे नियाणियुनि जी तइलीम मुतासिर आहे। उन लाइ मूं पाण रिक्वेस्ट कई अदी शाज़िया अता मरी खे, सॼी ब्रीफ कयो मूं त ई आहिनि मसइला। ऐं प्राइमरी स्कूल आहिनि, तलाउ आहिनि, ख़ासि करे असां वटि तव्हांखे ख़बर आहे थी पंहिंजो इलाइक़ो आहे हिते पाणी हेठि खारो आहे, उन लाइ तलाउ या मिठे पाणी जी या RO प्लांट वग़ैरह जेके आहिनि उन्हनि जी ज़रूरत बिल्कुलु आहे। इहे कमियूं आहिनि माना यूसी में ज़रूरत इन्हनि शयुनि जी बिल्कुलु आहे। ये बुनियादी सहूलियत बल्दियाती इलेक्शन जेका गुज़िरियल हुई उन में जेके चूंडियल चेयरमैन हुआ उन्हनि भला उन वक़्त में कहिड़ा कम कया? हा यार, चेयरमैन जेको आहे बसि कमु थिया वाक़ई, पर जेतिरी उमेदु हुई चेयरमैन साहब में, छो त चेयरमैन खे हर महीने में बजट मिलंदी आहे, ओतिरा कम न थी सघिया आहिनि ऐं कमु वधीक करे सघिया पे, हुननि खे टाइम मिलियो हो, पूरो पीरियड मिलियो हो ऐं हर महीने बजट ईंदी हुई। यूनियन काउंसिल हिकिड़ी चङी शइ आहे, माना कमु माण्हू करे सघे थो जे नियत सही हुजे त। तव्हां जॾहिं ज़िले काउंसिल जा मेंबर हो, तव्हां पंहिंजे वक़्त में केतिरा कम कराया? तव्हांखे बजट मिलंदी रही या न बजट में बि के मसइला हुआ? न, मुंहिंजे बजट में मसइला हुआ बिल्कुलु, ऐं मूंखे नज़रअंदाज़ कयो वियो। ज़िले काउंसिल में 14 वोट ख़ारिज थिया हुआ ऐं ख़ादिम हुसैन चेयरमैन हो तॾहिं, माना 14 वोट पीपल्स पार्टी जा जेके आहिनि उहे ख़ारिज थिया। उन में असांखे उन्हनि शामिलु कयो हो जॾहिं त असां कोन हुआसीं ऐं मूं त उन्हनि खे चयो हल्फ़िया चवां थो कोन आहियां, पर हुननि कयो। पोइ उन में जेको असांखे फ़क़ति 1.5 साल जी जेका आहे बजट मूंखे मिली, उन में मोरियूं आहिनि, रस्तियूं आहिनि, CC पाइप आहिनि ऐं ॿिया हैंड पंप्स वग़ैरह जेके आहिनि नलका, इहे असां ॾिना हुआ। नाज़रीन, सांगड़ ज़िले में मकानी चूंडनि जे हवाले सां असीं हींअर मौजूदु आहियूं टाउन कमेटी कंडियारी जो बि असां जाइज़ो वरितो आहे ऐं कंडियारी में गुज़िरियल जेके बल्दियाती इलेक्शन हुई उन में चूंडियल नुमाइंदनि कहिड़ा कम कया, आवाम खे कहिड़ा फ़ाइदा ॾिना ऐं कंडियारी उहा वाहिद टाउन कमेटी आहे हिन दफ़े जेको आहे सो बिना मुक़ाबले हितां पीपल्स पार्टी जा उमेदवार कामयाबु थिया आहिनि। उन उमेदवारनि जे साम्हूं कंहिं बि पार्टी जे उमेदवार फार्म न भरायो आहे। उतां बिना मुक़ाबले कामयाबु थियल वाइस चेयरमैन मोहम्मद हाशिम ज़ीशान वसाण असां सां गॾु आहे। पाण पीपल्स पार्टी जा नौजवान सरगर्म अॻुवान आहिनि हितां जा, उन सां इन मकानी चूंडनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त मकानी चूंडनि में असीं तव्हांखे
बिना मुक़ाबले कामयाबी मिली आहे। कंडियारी जी आवाम तव्हांखे जेका सपोर्ट कई आहे सदाईं कंदी रहंदी आहे पीपल्स पार्टी खे। हिननि आवाम जे लाइ तव्हां कहिड़ी सोच खणी निकिता आहियो त कहिड़ा कम थींदा, आवाम खे कहिड़ा फ़ाइदा ॾेई सघंदो था? औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एॾी बा महिरबानी तव्हांजी। ऐं इहा थोरी तव्हांखे ॿुधायां त कंडियारी टाउन कमेटी हमेशह अल्हम्दुलिल्लाह अनअपोज़ आई आहे। हिते जी आवाम हमेशह इतमाद कयो आहे ऐं पार्टी बि इतमाद करे टिकट बि ॾींदी आहे ऐं असीं बि हमेशह पार्टी खे बि ॾेखारियो आहे अनअपोज़ थी। कंडियारी में गुज़िरियल दौर में तमामु घणा तरक़ियाती कम थिया आहिनि, जंहिंमें इमरान साहब चेयरमैन हुआ ऐं निसार वसान साहब वाइस चेयरमैन हुआ। उन्हनि तमामु घणा कंडियारी में पंहिंजे वसहार कम कया, तरक़ियाती कम बि हुआ, समाजी कम बि हुआ ऐं जिते जेको वस हुयो त तमामु घणा कम थिया आहिनि। वरी हिकु नए जज़्बे सां, हिकु नए विजन सां असीं मैदान ते आया आहियूं ऐं इंशाअल्लाह जेके कमनि जी वधीक ज़रूरत आहे, छो त ही जेके कम हूंदा आहिनि तरक़ियाती, इन्हनि जी कम हमेशह कॾहिं बि जेको आहे सो कमी नाहे थींदी। जेतिरा वधीक कबा आहिनि ओतिरा वधीक ज़रूरत पैदा थींदी आहे। त इंशाअल्लाह उन जुनून सां गॾु वधीक कम बि कबा ऐं जेके बि कंडियारी वारनि खे नीड्स आहिनि, ज़रूरियात आहिनि, उन्हनि खे इंशाअल्लाह पूरो कबो ऐं उन्हनि जे इतमाद ते भरपूर लहण जी कोशिशि कबी। कंडियारी शहर जी आबादी केतिरी आहे ऐं केतिरा वार्ड आहिनि हींअर उन वक़्तु कहिड़े कम जी सख़्तु ज़रूरत आहे? कंडियारी टाउन कमेटी जी आबादी जेका आहे उहा लॻभॻि 22 खां 23 हज़ार आहे पॉपुलेशन। उन खां अलावा टाउन कमेटी कंडियारी जा 3 वार्ड आहिनि ऐं जेके ज़रूरत तरक़ियाती कमनि जी त तक़रीबन काफ़ी थिया आहिनि। कंडियारी में ड्रेनेज जो सिस्टम इलाही बहितर थियो आहे। उन खां अलावा सोलिंग रस्ता ठहिया आहिनि। कंडियारी शहर में तक़रीबन 50% पेवर ब्लॉक रोड बि ठही विया आहिनि। ॿिया बि तरक़ियाती कम थिया आहिनि, पर उन खां अलावा काफ़ी शयूं आहिनि। जी कंडियारी में ट्रांसफार्मर्स जी सख़्तु ज़रूरत आहे, वापडा जे लाइनिंग जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं उन खां वाटर सप्लाई जी लाइनिंग जेके पुराणियूं थी वियूं हलियूं उन्हनि जी सख़्तु ज़रूरत आहे। ॿिया काफ़ी खोड़ सारा कम आहिनि जिन जी ज़रूरत आहे। जीअं ख़िदमत जो मौक़ो मिलियो आहे, जीअं वस हूंदो त इंशाअल्लाह उन खां वधीक चढ़ी ऐं वधीक कोशिशि करे कमु कबा। ज़िले जी हींअर जेका मजमूई सूरत हाल आहे उन में 73 यूनियन काउंसिलूं, 11 टाउन कमेटियूं, 4 म्यूनसिपल कमेटियूं आहिनि। कीअं था ॾिसो पीपल्स पार्टी केतिरा कम कया आहिनि ऐं कीअं सोभ हासिलु कंदी, उम्मीदवार कामयाबु थींदा, केतिरियूं सीटूं खणंदी पीपल्स पार्टी? अल्हम्दुलिल्लाह इहो असांखे भरपूर यकीन आहे त असां क्लीन स्वीप कंदासीं डिस्ट्रिक्ट। पोइ दफ़े तव्हां ॾिठो त तारीख़ में पहिरियों दफ़ो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़िले चेयरमैन सांगड़ में आयो। हिन दफ़े में इंशाअल्लाह उहो उन रिवाज खे दोहिराइबो ऐं क्लीन स्वीप कंदासीं, छो त पीपल्स पार्टी जे अचण खां पोइ इहा सांगड़ जी तारीख़ गवाह आहे। सांगड़ जा माण्हू गवाह आहिनि। बे इंतिहा कम थिया। सांगड़ खंडर बणियलो रोड स्ट्रक्चर जे हवाले सां, तालीम जे हवाले सां, सिहत जे हवाले सां उन में वॾियूं चेंजिंग्स आयूं आहिनि। नाज़रीन, मकानी चूंडनि जे हवाले सां यूनियन काउंसिल सेठार पीर ऐं मुख़्तलिफ़ टाउन कमेटी ऐं यूसी जो असां जाइज़ो वरितो आहे। 26 जून ते इलेक्शन कमीशन पारां जेका मकानी चूंडनि जे हवाले सां इलेक्शन थियणी आहे उन हवाले सां असीं हींअर मौजूदु आहियूं। फंक्शनल मुस्लिम लीग जो सरगर्म अॻवान आहे ऐं अॻे बि यूनियन काउंसिल सेठार पीर तां ज़िले काउंसिल जी मेंबर तां उम्मीदवार तौरु मैदान में लथो हो। मुख़्तसिर वोटनि तां जेको आहे सी उन हवाले सां साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर बि साईं जो जेको भाउ आहे नंढो, उहो फंक्शनल मुस्लिम लीग तरफ़ां यूनियन काउंसिल सेठार पीर ते चेयरमैन जो उम्मीदवार तौरु मैदान में लथो। साईं कीअं था ॾिसो सॼी सिचुएशन खे ऐं यूनियन काउंसिल सेठार पीर में कहिड़ा कम पॉइंट आहिनि अवर में थिया आहिनि, कहिड़ा ख़दशा आहिनि तव्हांखे? सभ खां पहिरीं त आवाज़ टीवी वारनि जी महिरबानी जो असांखे टाइम ॾिनो। अदा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बलदियाती इलेक्शन जो मतिलबु आहे त हेठीं सतह ते माण्हुनि खे जेको आहे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करणु। पर मुंहिंजी नज़र में त तव्हां मीडिया ऐं माइक खणी निकिरंदो त मुंहिंजी नज़र में को बि तरक़ियाती कमु नाहे थियो। जेको हुननि जो मुखालिफ़नि जो अटे लटे अजे जो नारो फ़िलहालु त अञा ताईं आवाम ताईं नाहे पहुतो। उन खां अलावा हींअर ज़रूरत कहिड़ी शइ जी आहे यूनियन काउंसिल में? केतिरी पाणी, स्कूल, सिहत जे हवाले सां कहिड़ा मसइला आहिनि? स्कूल त तबाह लॻा पिया आहिनि, तालीम पूरी सिंध जी तबाह आहे। ऐं सम्झां थो पाणी जेको आहे सिर्फ़ु कुझु फोटो सेशन तौरु माण्हुनि खे नलका विराया विया आहिनि, पर काफ़ी बुनियादी सहूलियतुनि खां आवाम यूनियन काउंसिल सेठार पीर जी महरूम आहे। हींअर तव्हांजो भाउ उम्मीदवार तौरु मैदान में लथो आहे, कीअं था ॾिसो पोज़ीशन? फंक्शनल मुस्लिम लीग सदाईं यूनियन काउंसिल सेठार पीर खटींदी, गुज़िरियल 3 आवर में शायदि ई पीपल्स पार्टी खटियो हुजे, इन जो कारण कहिड़ो आहे? ब्यूरोक्रेसी उन्हनि जी आहे। RO DRO सभु पीपल्स पार्टी जा आहिनि ऐं जेका असांजूं पोलिंग स्टेशनूं आहिनि उहे उन्हनि पंहिंजे ॻोठनि में रखे छॾियो न। इहा ई मेन वजह आहे। इंशाअल्लाह ताला उमेदु आहे त मुक़ाबिलो सख़्तु थींदो।
खटणु या हराइणु मुक़दर जी ॻाल्हि आहे। बल्दियाती इलेक्शन के हवाले से 26 जून ते इलेक्शन कमीशन पारां सिंध के 14 ज़िलनि में मकानी चूंडूं जेके से रखी हुई आहिनि, जंहिंजी पोलिंग जेका आहे 26 जून ते थींदी। उन में सांगड़ ज़िले में भी 26 जून ते इलेक्शन थियणी आहे। उन जूं सरगर्मियूं जेके आहिनि से ज़ोर शोर सां जारी आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असीं मौजूदु आहियूं हींअर यूनियन काउंसिल सेठार पीर जे चेयरमैन, अॻूणो बि चेयरमैन हो ऐं हींअर पीपल्स पार्टी तरफ़ां नामज़द उम्मीदवार आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त गुज़िरियल जेको 10 आवर हो उन में तव्हांजी यूनियन काउंसिल में केतिरा तरक़ियाती कम थिया, कहिड़ा कहिड़ा कम थिया, आवाम पारां कहिड़ी मोट ॾिनी पई वञे, कीअं था ॾिसो कामयाबी तव्हांजी के साईं? एॾी वाह महिरबानी तव्हांजे अचण जी। असां साईं 2016 में इलेक्शन में बीठासीं चेयरमैन ते। उन में असां तक़रीबन 14 खां 1500 ते असां खटी, पोइ उन सां असां तक़रीबन यूनियन काउंसिल में रहियासीं, माण्हुनि सां रहियासीं, उन्हनि जा कमकार जेके असांजी बजट जे हिसाब सां उहे कयासीं। पूरी यूनियन काउंसिल असां मां मुतमिना हुआ, मुतमिना। ऐं उन खां पोइ जेको आहे असांजी MN अदी शादी आतामरी, उन तमामु घणा तरक़ियाती कम कराया आहिनि, रोड रस्ता स्कूलनि जूं रिपेयर वग़ैरह उहे बि कम कराया आहिनि। ऐं हिन टाइम जेको बल्दियात जो रुझान आहे, असांजा आहिनि 3 MNAs आहिनि, 6 MPAs, उन में 3 MPAs हारियल आहिनि। उन्हनि जे मुताबिक़ उन्हनि जी मुशावरत सां जेको आहे असांजी माना विरासत थी आहे टिकेटुनि जी। ऐं इंशाअल्लाह ताला पूरो ज़िलो जेको आहे पीपल्स पार्टी स्वीप कंदी। ऐं अॻी जेका बल्दियात इलेक्शन हुई 2016 में, उन में 49 यूनियन काउंसिल पीपल्स पार्टी खटी ऐं फंक्शनल लीग जूं खटियूं 24 यूनियन काउंसिल। ऐं इंशाअल्लाह ताला हिन खां उन खां अञा वधीक जेको आहे रिज़ल्ट मिलंदी पीपल्स पार्टी खे। यूनियन काउंसिल सेठार पीर वॾी आबादी रखंदड़ यूनियन काउंसिल आहे। घणी आबादी आहे, घणा वार्ड आहिनि हुते साईं? इन में साईं आबादी हूंदी तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में को 17-18 हज़ार आबादी हूंदी या 19 हुजे। ऐं उन में जेको आहे बिरादरियूं आहिनि, उते ॾेपर बिरादरी आहे, लोअर आहे, सोलंगी आहे, जतोई बिरादरी आहे, ख़ासकेली आहिनि, राजड़ आहिनि, ॿिया शेख बिरादरी आहे, भील आहिनि, मरी बिरादरी आहे, चांडिया आहिनि, रिंद आहिनि, काफ़ी बिरादरियूं आहिनि, संग्रासी बिरादरी आहे, बिरोही बिरादरी आहे, ऐं काफ़ी माना बिरादरियूं आहिनि। इंशाअल्लाह ताला उहे तक़रीबन सभु असां सां गॾु आहिनि। ऐं 2016 खां इंशाअल्लाह ताला असांखे यूनियन काउंसिल सेठार पीर में वधीक उमेद आहे, वधीक रिज़ल्ट मिलंदी। नाज़रीन, टाउन कमेटियुनि यूनियन काउंसिल जो असां जाइज़ो वरितो। मकानी इलेक्शन जे हवाले सां उतां जे रहवासियुनि जा तव्हां वीचार ॿुधा, रहवासियुनि समेत बीठल उमेदवार ऐं अॻूणे उमेदवारनि जा बि तव्हां वीचार ॿुधा। किथे यूनियन काउंसिल में कम थिया आहिनि त किथे कम न थिया आहिनि। अञा ताईं उन आवाम जी राय आहे त यूनियन काउंसिल सतह या टाउन कमेटी सतह ते जेके सहूलियतूं असांखे मिलणु घुरिजनि उहे सहूलियतूं असांखे न मिली सघियूं आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 26 जून ते इलेक्शन कमीशन पारां जेका इलेक्शन रखी वई आहे मकानी चूंडनि जे हवाले सां, उन जी पोलिंग 26 जून ते थींदी। उन हवाले सां सांगड़ ज़िले जी 73 यूनियन काउंसिल, 11 टाउन कमेटी ऐं 4 म्यूनसिपल कमेटी ते पीपल्स पार्टी, फंक्शनल मुस्लिम लीग, PTI, जमायत इस्लामी, जमियत उलमा इस्लाम, फे समेत कॉम्परस ताईं आज़ाद उम्मीदवार 3187 उम्मीदवार जेके आहिनि से उन्हनि जा फार्म जमा थिया इलेक्शन कमीशन आरोज़ वटि। उन हवाले सां जेको आहे सो 1 तारीख़ ते हथ खणण जी आख़िरी तारीख़ हुई। उन हवाले सां केतिरा ई उम्मीदवार दस्तबरदार पिणु थिया आहिनि हिक ॿिए जे उम्मीदवारनि जे हक़ में। उन हवाले सां जेका 26 जून ते इलेक्शन थींदी, हाणे ॾिसणो इहो आहे त 26 जून ते कहिड़ी पार्टी अक्सरियत सां सोभ हासिलु करे ज़िले जी जेका आहे सा मकानी जेके म्यूनसिपल कमेटियूं आहिनि, टाउन कमेटियूं आहिनि, यूनियन काउंसिलूं आहिनि या ज़िले काउंसिल जी जेका ज़िले चेयरमैनी आहे उहा कंहिंजे हवाले थिए थी। हितां जी आवाम जी राय आहे त जेके बि उम्मीदवार कामयाबु थियनि, चूंडिजी अचनि, उन्हनि खे घुरिजे त आवाम जी भलाई लाइ पाण पतोड़ींदा रहनि। पंहिंजे मेज़बान एडी कुंबर खे आईंदा प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अला भाई।